पंज उन्हनि शयुनि जा नाला ॿुधाए जेके न अबो न अम्मा पोइ बि ज़मीन ते घुमिया आहिनि। उहे कहिड़ा आहिनि पंज शयूं ॿुधाए। मां तुंहिंजे इल्म जो तोखां सवाल कयो आहे। हज़रत अमीर मुआविया मुस्कुराए फरमायो त मुंहिंजे सीने खे मोहम्मद जी दुआ लॻल आहे। ॿुधायां तो ये पंज शयूं कहिड़ियूं आहिनि जेके न अबो न अम्मा पोइ बि उन्हनि खे साह हुयो पोइ बि ज़मीन ते घुमिया। सुभान अल्लाह कर दो ॿुधाया। जैसे नंबर पहिरों हज़रत आदम अलैहिस्सलाम जेके न अबो आहे न अम्मा आहे पोइ बि ॾाढो आदम ज़मीन ते घुमियो। घणा थिया? हिकु गणी दो वञ। तव्हां घणो घोटकी में मूंखे घुराईंदा मां तव्हांजे करे मुतालो करे कुछ नयूं ॻाल्हियूं थो ॿुधायां। मां तव्हां चओ न साईं हबीबुल्लाह शाह सागी तकीना थो ॿुधायां। वरी ॿी कहिड़ी शइ आहे? फरमाए त जेको ज़मीन ते घुमियो आहे न अबो आहे न अम्मा आहे। फरमाए ॿी असांजी ॾाढी बीबी हवा आहे जेका आदम जे खॿे पासे जी कुख मां पैदा थी आहे जेके न अबो आहे न अम्मा आहे। घणा थिया? साईं टी कहिड़ी शइ आहे जेके न अबो न अम्मा साह बि हुयो पर ज़मीन ते उहा शइ घुमी आहे। हज़रत अमीर मुआविया उन ईसाईअ खे चयो टियों हज़रत मूसा नबीअ जी लठ आहे जेका जादूगरनि जे मुक़ाबले में अल्लाह जे हुक्म सां फ़इज़ा हिया हय्यतुन तसा। कुरान तो फरमाए फ़इज़ा हिया सोबानुम मुबीन। अल्लाह जे हुक्म सां उहा लठ वॾो नाग बणिजी वई। ईअं ज़मीन ते चकर हणी सभु नाग खाई। इन लठ खे न अबो न अम्मा कारीगर नाग मथां जे अमीर मुआविया हीअं अमीर मुआविया के नबी साईं दुआ कई। ज़ालिम तो एड़े सहाबी के लाउडन ते गारियूं थो ॾे मथा खुदा कब्र में शिकिल फेरा वई। तोखे पंहिंजो सालो प्यारो आहे बाक़ी मोहम्मद खे पंहिंजो सालो प्यारो न थींदो। घणी शयूं थियूं? हिकु आदम ॿियो हवा टी मूसा जी लठ। चौथो फरमाए चौथे नंबर ते हज़रत सालिह अलैहिस्सलाम के क़ौम चयो त इन जबल मों डाची कढी ॾे। नबी दुआ घुरी अल्लाह जे हुक्म सां पत्थरन मों डाची निकती ढुकी डाची। हिक मुसलमान जे घर के 5-5 किलो खीर मुफ्त में मिलंदो हो। हीअं जो घुमंदी त ज़मीन ते सॼो गांव खाई वेंदी। हीअं जो खूह ते पाणी पीअण ईंदी त ॿियूं डाचियूं ॾिसी भॼी वेंदियूं। इन डाचीअ खे न अबो न अम्मा न नर अबो न माउ मादी। घणा थिया? 4। पंजे नंबर ते न अबो न अम्मा पोइ बि ज़मीन ते घुमिया आहिनि साह वठनि। जे पंजे नंबर ते जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट इस्माइल जे कंध ते काती पियो हलाए मिना जे मैदान में काती पियो हलाए उन महिल रब छा फरमायो जिब्रील जल्दी कर मां त इम्तिहान पो वठांस। फलम्मा बलग माहु साया क़ाल या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। जेके कुरान वणे हथ मथे करे चो सुभान अल्लाह। फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अय्या इब्राहीम। अज कोलाचिन जे गोठ ते कुरान जी रहमत जो मीत वसे। क़द सद्दक़त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मोहसिनीन इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम वतरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम इन्ना कज़ालिक नजज़िल मोहसिनीन इन्नहु मिन इबादिनल मोमिनीन। बस इब्राहिम मां अल्लाह कीअं पी को पुट कीअं कुहाईंदुमि इहो इम्तिहान हो। तो शुरी रखी कंध ते कुही ॾेखारियो पर पुट मां थो बचाया जन्नत मों घटो तो मोकिलियाई। इन घटे के न अबो आ न अम्मा आहे। जिब्रील वञ यो जन्नत जो जानवर आ वञी खलील के ॾे यो मां हाणे रब पैदा करे न अबो तस न अम्मा तस इन के ज़मीन ते घुमाया तो वञी
इब्राहिम जी कातीअ जे हेठों रखेस त पुट इस्माइल बचाए जन्नत जो घटो कोहाए ॾेखारिया। ईसाई के दे खबर असा के इल्म आहे नहीं जैसे अन्या एक ब सवाल थींदा अन्या एक ब सवाल थींदा पो ॾिसां तव्हां के इल्म केतिरो आहे तव्हां होशियार आहियो न आहियो नबी साईं जा शागिर्द हो ॿुधाए कहिड़ो सवाल आहे जैसे मुंहिंजो ॿियो सवाल इहो आहे उहो पाणी कहिड़ो आहे जेको न ज़मीन मां निकितो आहे न आसमान मां निकितो आहे पर सभिनी पाणियुनि खां ऊचो पाणी आहे। आबे ज़मज़म ज़मीन मां निकितो आहे इहो त ग़लति जवाब ॾिनो हाजी साहब तकड़ करे चयो आबे ज़मज़म त इस्माइल जी खुड़ी लगी निकितो त ज़मीन में वो पानी अड़ो आ न ज़मीन मां निकितो आहे न आसमान मां निकितो आहे वो केड़ो आ हजरत अमीर माविया फरमायो जे इहो पानी त माखे भी नसीब तो जंगे खंदक लगी साहबा पत्थर पा कटिन खड्डा पा खोटिन ये जंग में ये खाई पा खोटियो साहबा के उन लगी पानी न हो हजरत उमर के चऊं नबी से के जैसे पानी कोने हजरत उमर तो चे नबी से जो को लोटे में अथवा त पानी खणी जो ये लोटे में थोड़ो पानी खणी आया हेरे तक जाए नबी से या आंगुरियों विधियों दुआ गुरु मौला मूसा कलीम जी उम्मत के पानी न पियो मिले फल फजरत मिन हुस्नता अशरत आईना पत्थर मो 12 चश्मा पानी जा कढी ॾिनई हो कलीमुल्लाह आया मां मोहम्मद हबीबुल्लाह आया मां तो के वधीक प्यारो हां रब जो घबराए न मुझा सोना मोहम्मद तू बई आंगुरियां लोटे में झले भी तो तुझे आंगुरन जे विथन मो तो 1400 साहबा के पानी पिया जे इहो पानी नबी साईं जे आंगुरन में निकतो न जमीन में निकतो न आसमान में निकतो हजरत इस्माइल भी पैर जी खुड़ी हई इस्माइल जी पैर जी खुड़ी में न निकतो वो हिय मटी बाकी निकतो जमीन में पर वो पानी वो आ जेको माथो बुधाया मुआविया तो फरमाए न जमीन में न आसमान में पर होयो भी वरे शान वारो पानी यो नबी साईं जे आंगुरन में निकतो हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बस हाने त मने ही न हाने त मने न ते न साईं अल्लाह अकबर कबीरा अन्या केड़ो सवाल आ जैसे बुधा वा केड़ी शय आ वा केड़ी शय आ जेका हिन वक्त दुनिया में आहे पर न जमीन में आ न आसमान जी आ वा शय जेका हिन वक्त भी दुनिया में आहे वो अल्लाह साईं बुधाए साईं जन्नत जी वा केड़ी शय आ जेका हिन वक्त जमीन ते पई आ वा जन्नत मो आई आ जेका जमीन ते पई आ जन्नत में आई आ हजरत मुआविया मुस्कुराए करे चे तो केड़ी वडी गाल आ यो जन्नत में पत्थर आयो आ हिजरे अस्वद बैतुल्लाह में लगल आ ईसाई जे दिमाग जा ठकाव निकरी आ अखिल मो पानी वही आयस चे जो शागिर्द हेडो होशियार आ त इनन जो मोहम्मद केडो न आला हुंदो सोना कलमो पढ़ा त मुसलमान अमीर मुआविया आशिक रसूल नबी साईं जरे उमरो कयो फरमाया पुट मुआविया हेडे आ मां मोहम्मद जा वार त कट हुजूर साईं जा वार कूण वारो अमीर मुआविया थी माना नबी साईं उनके पांजो हजम चोंदा हेडा तू मुजा वार ठा तोखे पांजा हजम प्यारा न हो हुजूर साईं जा वार ठईंदो अमीर मुआविया के नबी साईं फरमाइंदा पुट मुआविया मुजा न त कट न कटिंदो अमीर मुआविया गस्सान जी रियासत जो शहजादो ईसाई नबी साईं जी महफिल में आयो चवेस तो अल्लाह जा हबीब मुसलमानन जा नबी तो सा कचहरी कंदम कचहरी कहे कचहरी का पो नबी साईं के चे साईं मां ईसाई आ पर तवा जला मां तोहफा खणी आवा चे वे तोहफा काथे पयान चे साईं मदीने को शमेल परे पयान मुसलमानन जा नबी मुझा तोहफा कबूल कंदे पान फरमा हाओ मां तोहफा कबूल कंदम नबी से अखलाक वारा नबी आ ईसाइन जा तोहफा भी काफरन जा इन करे कबूल कंदा मन मुझे मोहम्मद जे अखलाक जे करे हिनन के भी कलमो नसीब हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठो वा कचहरी में
नबी से हेडे हेडे नजर कई खादिम बियो को न हो मुआविया ते नजर पई थे पुट मुआविया चे जी साईं वञ मुझे न अल्लाह जे बाने सां मूं ईसाई शहजादो मुझे ला तोहफा खणी आवा मुझा तोहफा त खणी आ माखे जो को कोटिया जो दोस्त चवे त साईं हबीबुल्लाह शाह 10 कार्टून सूफन जा भरल कोटिया जा तोरी मदर से मोकला तो तू भी खा तालबन के खाराए पर अचई तो माल रेल में शिकारपुर जी स्टेशन ते मुझो मदरसो खानपुर में आ शिकारपुर जे बरसा पो मां शिकारपुर में केड़े दोस्त के फोन कंदम जेको बेईमान थी 5 खोखा घर खणी वने मां त ओड़े मुरीद के चंद जेको 10 ही खोखा मुझे घर पहुंचाए हजरत अमीर मुआविया के जो नबी सही चवे तो मुझो माल खणी आचे वो तो नबी जी नजर में अमानतदार साहबी तदे तो मोकलेस तो हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु के नबी से फरमायो तू कातिबे वगिया तेरा साहबी नबी से हुक्म ते कुरान लिखंदा मां मदीने में मस्जिद नबी में हजरत उस्मान जे दरवाजे को मथे वयम मां उए दिसी आए मो खजिया जा थड़ा मां उए दिसी आए मो काठियूं जिनते नबी से जे साहबा जे हथन जे लिखल कुरान मजीद जा टुकड़ा नजर आया अल्लाह तां के भी देखारे तू पंजे दुकान ते एड़ो मुंशी न रखंदे जेको गिराकन सा बदी दी तू जो खातो खराब करे मता दुकान तबाह थी वने अरे हेडो कुरान जो अजीम कम नबी सही ने यार को लिखायो चबो त अमीर मुआविया अमानतदार सहाबिया आई जिन कुरान लिखो उनन जला चे तो फी सुहुफिम मुकर्रमा चौन सुभान अल्लाह हजरत अमीर मुआविया के नबी से फरमा मुझा तोहफा त खणी आ उथो मुआविया चे तो पैरन में जुती भी न पाती मता नबी जे हुक्म में देर थी वने उन ईसाई शहजादे सा गड वने तो शहजादो बाहर निकरी घोड़े ते वेठो मुआविया पंध चवेस तो सोना मुखे भी घोड़े ते खणी हल शमेल माना 12 किलोमीटर मदीने को बाहर नबी से जा तोहफा खणी चा शहजादो ईसाई मुतकब्बिरो वडाई खोरो मुआविया के दिसी करे चे हूं तू मोहम्मद जो नौकरा ही घोड़ो ही सवारी शहजादन जी सवारी आ शहजादन जी सवारी ते नौकर सवार न थींदान अमीर मुआविया चे तो मां अरबी में लफ्ज चया मां जिंदी उर्दू में मानाई आए मैं उस वक्त भी मोहम्मद का कमी था और मैं आज भी इसी मोहम्मद का कमी हूँ तो ठीक आ क्योंकि शहजादी पोती मां के मोहम्मद दी गुलामी कबूला कमी माना नौकर गुलामी हल दे हो घोड़े ते ढुक दो पाए पैरन में पत्थर ता लगन मक्के मदीने जी जमीन ता दिसी आया हो पथरेली जमीन आ रत वहे थी हलंदे सफर में चे तो शहजादा भला पैरन मो जूतो तलाए दे जुती लाए दे बूट लाए दे तू घोड़े ते मां पंध मां के पैरन में तकलीफ थी दे पत्थर लगंदा पैर फाटंदा रत थी वे वडाई में अची तो ए शहजादन जो बूटा नौकरन जे पैरन में नहीं दो अमीर मुआविया चे तो मां कबूल कयम छो त नबी जो हुक्म मां तोहफा खणी चा उन को तोहफा वठी 12 किलोमीटर वयो 12 किलोमीटर मोटी आयो नबी से के ये तोहफा दिने अल्लाह जे रसूल कबूल कया फरमा पुट मुआविया तो के रास्ते में का तकलीफ त ना आई जैसे बी का तकलीफ ना आई पर शहजादो ईसाई वडो मुतकब्बिरो साईं मां पांजी सवारी भी नहीं पैरन में जुती भी न पाती ताजे हुक्म सा वयम न घोड़े ते खई मुझा पैर फाटी पया साईं मां भजंदो पे वना मता भजी न वने हलियो न वने साईं के केड़ो मुंह देखारींदम साईं पैर फाटी पया साईं थोड़ी पत्थर लगान बाकी बी का तकलीफ ना है पाण मुस्कुराए साहबा के फरमायो अहलम मिन उम्मती मुआविया बिन नबी सुफियान फरमा मुझी उम्मत में बुर्दबार साहबियात हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाता इन वाक़े के कई साल गुजरी विया नबी से जो जमानो थी वयो अबू बकर सिद्दीक जी खिलाफत आई अबू बकर सिद्दीक खिलाफत ते वेठो हां साईं 2 साल 6 महीना खिलाफत के वक्त गुजरियो हजरत उमर जो जमानो आयो 10 साल 6 महीना अमीरुल मोमिनीन उमर जी हुकूमत आई वक्त गुजरी वियो दीन के ताकत मिलंदी वई हजरत उस्मान जरे कुर्सी ते खिलाफत ते आयो अमीर मुआविया शाम जे मुल्क जो गवर्नर मुकर्रर थियो इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह
अल्लाह जी मदद अची वई वरअयतना सयदखुलून फी दीनिल्लाह अफवाजा मोहम्मद जो फौजू जिहाद कंदी वयूं अमीर माविया जा सिपाही जिहाद कंदे मुल्क फतह कंदा विया यो सागियो शहजादो जेको कल अमीर माविया के पांजे घोड़े ते न पियो वियारे पेरन में जुती न पियो लाए साहबा जंजीर हणी शहजाद के दिन समेत ये बधी करे कैद जो जेल जो कैदी बनाए अमीर माविया जी कुर्सी जे आडो मुजरिम करे बिहारे अमीर माविया फरमाया तो मां जो डिठो अरे हे तो वो शहजादो आ जेको कलम के घोड़े ते बिहारे जूतो न पियो लाए रे वाह मुंहिंजा मौला इस्लाम के ताकत अॼु मुंहिंजे आॾो कैदी थी बीठो असां चवां त ईअं पलांद कयूं असां पुराणा ईअं न खल ई उॾारे छॾियो आहे त कल्ह जूतो न पियो ॾे अॼु कीअं बीठो आहे अमीर माविया चए थो हिन खे पंहिंजे वॾनि इहो अखलाक सेखारियो मां मोहम्मद जो शागिर्द व इन्नका लअला नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने हजरत अमीर माविया जिंदाबाद नारे तकबीर तवज्जो कर मां गाल के पूरो कंदो वञा हजरत अमीर माविया फरमायो जल्दी कयो इन शहजाद के दिन जा जंजीर खोलियो साहबा जो हुकुम गवर्नर जो हुकुम जंजीर खुली विया पाण फरमायो इन्हनि जी खिदमत कयो मेहमानन जी खिदमत कयो महीनो ब महीना साहबा खिदमत कई सुठा ताम सुठियूं मानियो वरी हाज़िरी लगी पाण फरमांदा इन्हनि के पैसा ॾेई आज़ाद कयो वो गस्सान जी रियासत जो शहजादो चेतो साहबा के भलाई केरा गवर्नर जो तारुफ त कराए अमीर माविया रज़ी अल्लाह ताला को तारुफ तो पुछा करे साईं हेडो अखलाक वारो गवर्नर जो जेल जे कैदन के त सख्ती कबी आ पर तवा नरमी कई आ सानी मेहमान नवाजी कई आ तारुफ त कराए बुधो जीवन खान कोलाची जे गोठ वारो साईं अब्दुल समद कोलाची जी दावत ते अचण वारो हजरत अमीर माविया वो ही जवाब दिनो जेको नबी साईं जे जमाने में जवाब दिनो मैं उस वक्त भी मोहम्मद का कमी था और मैं आज भी इसी गवर्नरी में मोहम्मद का कमी हूँ चवेस तो मां शाम जी मुल्क जी कुर्सिया गवर्नर जी कुर्सिया अज भी मां मोहम्मद जो गुलाम आ कल भी मां मोहम्मद जो नौकर हुयम वाह सुभान अल्लाह अखिन मो पानी वही आयस जैसे मां तवा सा अखलाक रवैयो सुठो न कयो तवा त सुठो अखलाक कयो जे तोखे पंहिंजे वडन इहो अखलाक सेखारायो मुझे मोहम्मद व इन्नका ला खुलुक नज़ीम असांजे नबी असांखे ही अखलाक सेखायो आ ॾाढो मुतासिर थियो साईं माफ़ भी कजो हथड़ोड़े कयो मोहम्मद भी सच्चो मोहम्मद जा सहाबा भी सच्चा मोहम्मद जो कुरान भी सच्चो मोहम्मद जो अल्लाह भी सच्चो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो पढ़ी अखलाक ॾिसी करे वो शहजाद के दिन समेत ईसाई शहजादो मुसलमान थी अल्लाह अकबर मां शान बयान कया बटे कलाक गुजरी वजन सोने जो शान न खुटंदो आशिक रसूल एडो आखिरी गाल मुजा अलहाज स्टेज ते अची वियान फरमायो खबर पेस त बीबी आयशा वट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नह मुबारक बयान हुजूर साईं जी चादर पईया एकड़े साहबी जिला खबर पई हजरत अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु के त हुजूर साईं जी चादर पईया त शाम जे मुल्क को हलिया सफर करे दड़ख कयो साहबी निकरी आयो अदा तो वट महबूब जी चादर पईया माखे दे सोन घुरे सोन ॾियाए चांदी चवे चांदी ॾियाए खजन जा बाग घुरे जैसे मां पंहिंजे लाइ रखी आहे ते भला कलम कागज़ खणी आ त शाम जे मुल्क जी गवर्नरी जी कुर्सी ॾियाए तो महबूब जी चादर मांखे हालांकि कुर्सी केडी प्यारी आहे साईं कलीमुल्लाह इमरान खान मरे छॾे हाणे भी हिन दफ़े सज़ा आई त सॼो अखबार में हुयो त 14 साल कैद जी सज़ा लगी अथसि बेन के चोर चोर चण वारो पाण सज़ा दियो तो मुझा दोस्तो कुर्सी केडी प्यारी आ पर अमीर माविया रज़ी अल्लाह अन्हु आशिक रसूल सहाबिया जो पंहिंजी गवर्नरी जी कुर्सी नबी जी चादर तो घोर थो कहे न मुबारक वठी अम्मा आयशा को हुजूर साईं जा वार मुबारक वठी फरमायो मां जने वफात करे वञा त
त घर वारनि खे वसियत थो कयां त मूंखे हुजूर जे कुर्ते मूंखे नबी से पंहिंजो कुर्तो ॾिनो। हिकु दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुआविया मां उमरो कयो आहे मुंहिंजा वार त ठाहे वार मुबारक अमीर मुआविया कतरिया साईं जा न लथे नबी से ख़ुशीअ में पंहिंजो कुर्तो लाहे ॾिनो। पुट मुआविया हे तुंहिंजो तोहफ़ो आहे। उहो कुर्तो अमीर मुआविया रखियो कमीस कुर्तो घर वारनि खे वसियत कयईं त मूंखे कफन जूं चादरां ॾिजो बाद में पर ही नबी साईं जो कुर्तो मुंहिंजे सीने सां रखिजो। हुजूर साईं जा वार न रखिजो। साईं छा कंदो ते मतां क़ब्र में मलाइक मुनकिन नकीर सवाल कंदा उते मतां सख्ती थिए उन्हनि खे बि चवंदुमि क़ब्र में उस वक़्त भी मोहम्मद का कमी था और मैं आज भी इसी क़ब्र में मोहम्मद का कमी। मां हुजूर जो नौकर आहियां हुजूर जो निशानो खणी आवां। चओ इंशाअल्लाह सहाबा जी इज्जत कंदासीं। हींअर बा वज़ीर अहमद मुख़्तसिर मौलूद चवंदो मुंहिंजो हमसफ़र साथी आहे इंशाअल्लाह हाजी साहब वरी महफ़िल मचाईंदा। दुरूद शरीफ़ पढ़ो तव्हांखे ॿुधाए।